जमहूरियत हुजे या डिक्टेटर जो दौर हुजे, सहाफ़त कॾहिं बि आज़ादु न रही आहे ऐं हीअ असां ज़बरदस्ती क़ुर्बानियूं ॾेई तकलीफ़ूं काटे असां सहाफ़त खे आज़ादु करायो आहे। अॼु जेको असां मज़लूमनि जो आवाज़ु बणिजूं था, इहा असांजे उन्हनि दोस्तनि, उन्हनि बहादुर सहाफ़ियुनि जी क़ुर्बानी, उन्हनि जो रतु, उन्हनि जो खून, उन्हनि जो पघर शामिलु आहे, जंहिंजे करे सहाफ़त आज़ादु जेकी आहे उहा असांजे क़ुर्बानीनि जे करे आहे। हिन सहाफ़त जे आलमी ॾींहं जे हवाले सां असांजो ताज़ो ई मिरापुर जो शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून खे बेदर्दीअ सां शहीद थियो। पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त जेकी हुकूमत जमहूरियत जूं दावेदार आहिनि, जेके चवनि थियूं त असां इदारनि में यकीन रखूं था, इज़हार जी आज़ादी में यकीन रखूं था, पर छा उन्हनि खे शहीद अज़ीज़ मेमून जो खून नज़र नथो अचे? मूंखे लॻे थो त उन में वॾियूं ताक़तवर धुरियूं मुलविस आहिनि। उन जे करे उन शहीद जा क़ातिल गिरफ़्तार नथा कया वञनि। असां वटि जेका त सहाफ़त आहे उते हिते जेका आहे सा नाले जी सहाफ़त आहे, सहाफ़त त आहे ई कान का। ऐं हिते जेके ख़ासि तौर ते सहाफ़ियुनि जिन खे मुक़ररु कयो थो वञे, उन्हनि जी को बि मयार या का बि उन्हनि जी जेका चेकिंग कान्हे का, ईअं सहाफ़ी रखिया था वञनि। ॿी ॻाल्हि इहा त हिते मार्शल लॉ जो दौरु हुजे या जमहूरियत जो दौरु हुजे, ॿिन्हिनि दौरनि में हिते सहाफ़त जेका आहे सा कंट्रोल्ड रही आहे। ऐं ॿिन्ही दौरनि में असांजे सिंध जा सहाफ़ी जेके आहिनि उन्हनि खे शहीद कयो आहे। उन में मुनीर सांगी हुजे या असांजो बिरोही जेको सहाफ़ी हो उहो जकबा बहादुर उहो हुजे, या सूमरो शाहिद सूमरो हुजे, या ॿिया सहाफ़ी हुजनि, खोड़ सहाफ़ी आहिनि। असांजे मेरापुर जो जेको सहाफ़ी आहे शहीद अज़ीज़ मेमून आहे, इहे सहाफ़ी हुजनि। हिते असां वटि सहाफ़ियुनि जो को बि तहफ़ुज़ कोन्हे को। टे मई सहाफ़त जो आलमी ॾियणो आहे, पर मूंखे लॻे थो चाहे मार्शल लॉ जो दौरु हुजे चाहे जमहूरियत जो दौरु हुजे, सहाफ़त आज़ादु न आहे। हर दौर में हर टाइम ते सहाफ़ियुनि खे सच लिखण ते मारियो वञे थो, ब्लैकमेल कयो वञे, उनखे फ़ोनूं कयूं वञनि थियूं, उनखे टार्चर ॾिना वञनि था। त जेकॾहिं ईअं रहंदो त सहाफ़त पंहिंजी सहाफ़ती किरदारु कीअं निभाए सघंदो? ऐं सहाफ़ी न पघार वठे थो, न पघारदार आहे कंहिंजो, हू हक़ सच लिखे थो मुआशिरे लाइ, ग़रीब आवाम जे लाइ। उन जेके ॾुख दर्द माण्हू खणी अचनि था उहे लिखी अचनि था। जीअं हाणे ताज़ो अज़ीज़ मेमून खे सच लिखण ते शहीद कयो ऐं अॼु ताईं उनजा के बि क़ातिल गिरफ़्तार न थिया। उहे कहिड़ा हथ आहिनि, उहे केरु आहिनि जेके उन्हनि खे पकिड़े नथा सघनि? ईअं छो? जेको सच लिखे थो हू मारिजी वञे थो। शहीद अज़ीज़ मेमून खे ॾिसो, सच लिखण ते उनखे मारे छॾियो अथनि वीचारे खे, ऐं को पुछण वारो न आहे, को चवण वारो न आहे। अञा ताईं का क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि उनजा, को इन ते अमलदार न थियो, रुगो JITयूं ठहियूं आहिनि, रुगो इंक्वायरियूं ठहियूं आहिनि। इहो इंक्वायरियूं थींदियूं, टाइम सां गॾु ख़तमु थींदो। असां चऊं था त सहाफ़ियुनि जेको आलमी ॾींहुं आहे उन ते अज़ीज़ मेमून जे क़ातिल खे गिरफ़्तार कयो वञे। सॼी जेका सहाफ़ी बिरादरी आहे उहो अज़ीज़ मेमून जीअं जेका ॿिया शहीद थी विया आहिनि उन्हनि सभु सहाफ़ियुनि सां गॾु बीठी आहे। अॼु आज़ादु सहाफ़त जे ॾियारे ते असां पुरज़ोर अपील था कयूं वज़ीर आला सिंध खां ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म खां, इमरान ख़ान खां, त ख़ुदा रा असां सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ बि ॾिनो वञे। हलीम बाग़ी जो शेर आहे त असां जीअं बि जिए भला को जहां में, सदाई निशान ते सदा इम्तिहान में। अॼु सहाफ़त जो आलमी ॾिहाड़ो आहे ऐं ईअं सम्झो त सहाफ़ी सदाई निशान ते रहियो आहे न। जीअं हिकिड़ो दुश्मन जो निशानो हूंदो आहे, सदाई उन निशाने ते रहियो आहे। ऐं ईअं सम्झो त दुश्मन जी कमान जी तीर जो जेको निशानो आहे उहो सहाफ़ी रहियो आहे। अॼु सहाफ़त जे आलमी ॾियारे ते मां जेके असांजा सहाफ़ी हक़ ऐं सच जी राह में शहीद थिया उन्हनि खे सलाम पेश कयां थो। उन्हनि में असांजो मिरापुर जो सहाफ़ी अज़ीज़ मेमून बि शामिलु आहे, जंहिंजा क़ातिल हिन वक़्त ताईं वाइखा न थी सघिया आहिनि। सहाफ़त आज़ादु हुई न आहे ऐं रहंदो जेकी हुकूमत आहे उहा उनजा क़ातिल लिकाए थी। असां हुकूमत खां अॼु सहाफ़त जे आलमी ॾियारे ते पुरज़ोर अपील था कयूं, हथ ॿधी गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे उनजा क़ातिल वाइखा करे कलम खे रद्द कयो वञे। कलम हमेशह सच लिखियो आहे ऐं असांजी इहा अपील आहे त शहीद अज़ीज़ मेमून जेको आहे क़ातिल थियो आहे उनखे जेको आहे इंसाफ़ मिले। अॼु 3 मई सहाफ़त जो आलमी ॾींहुं आहे ऐं हीअ ॾींहुं उन सिंध जे बहादुर शहीद सहाफ़ियुनि खे सिरक सलाम पेश कयां थो। उन्हनि में हिकिड़ो असांजो मेरापुर जो शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण, उनखे सिरक सलाम पेश कयूं था। ऐं अफ़सोस सां इहो चवणो थो पए त उनखे 2.5 महीना गुज़रण बावजूदि जेका सिंध हुकूमत उन जा क़ातिल गिरफ़्तार
करण में नाकाम वई आहे। नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरियां सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ अॼु सहाफ़त जे आलमी ॾींहं ते एहतजाज बि कयो ऐं उनखे अलावा तव्हां उन्हनि जा व्यूज़ बि ॿुधा त उन्हनि जो चवणु आहे त सहाफ़त जेको आहे मार्शल लॉ वारे दौर में चाहे जमहूरियत जो दौरु आहे उन में जेको सहाफ़त मुकमल जेको आहे उहो कंट्रोल आहे ऐं सहाफ़त जेको आहे उहो आज़ादु न आहे। केतिरा ई सहाफ़ी जेके आहिनि उहो हक़ सच लिखंदे जेके मारिया विया, चाहे उहो अज़ीज़ सांगी हुजे, चाहे उहे अज़ीज़ मेमूण हुजे या ॿिया केतिरा ई जेके सिंध जा जेके सहाफ़ी आया उनखे जेको आहे सो हक़ सच लिखण जे ॾोह में शहीद कयो। इन मुतालबो कयो आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिए ऐं सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।